नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे भेड़ा सिटी का ख़बर ॾींदा आहियूं। भेड़ा सिटी में पैरामेडिकल जॉइंट एक्शन कमेटी जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि सॼे सिंध जीअं रूरल हेल्थ सेंटर भेड़ा सिटी में OPD जो बाइकाट करे तालाबंदी कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख्य गेट आॾो धरणो हंयो वियो। मुज़ाहिरे में डाली भेड़ा रोड कोंडा खाई हेल्थ सेंटर जे पैरामेडिकल अमले लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सुपरवाइज़रनि भरपूर शिरकत कई। इन मौक़े ते पैरामेडिकल जे अॻवान एजाज़ ममनाणी, हिज़बुल्लाह राजपर, सऊद ऐं ॿियनि चयो त असां मुसलसल 1 जनवरी खां मुख़्तलिफ़ मरहलनि में पंहिंजे हक़नि लाइ तहरीक पिया हलायूं, पर सिंध हुकूमत जे कन ते का बि जूं न चुरी आहे। हाणे असां OPD जो मुकमल बाइकाट करे पंहिंजनि जाइज़ मुतालबनि जंहिंमें सर्विस स्ट्रक्चर्स, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस मुतालबा रखिया आहिनि। हिननि वधीक चयो त 15 जनवरी खां हिन महिल ताईं कराची प्रेस क्लब ते एहतिजाज जारी आहे, पर केर बि असांजे आवाज़ खे ॿुधण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं सेक्रेटरी सिहत तोड़े वज़ीर आला सिंध मुतालबनि खे हल न कयो त अरबा जे ॾींहुं दमादम मस्त कलंदर थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।